नाज़रीन हमारे से रहा खबरचार न्यूज़ वहाँ आयशा हैदर भटछा में शागिर्दन पारां तालीमी इदारन में बुनियादी मसलन जे हल लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। तंज़ीम सोशल यूनियन पारां दमूरा चौक ते नंढण उस में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन मसूद खोड़ो, खालिद काका, जफरुल्ला बुलेदी, मुश्तबा, आफ्ताब जूनो, काशिफ मेहदी सियाल, आफ्ताब अहमद चंड, फहद विघोर, राणा अजीज राजपूत, न्याज सोमरो, अली रज़ा रिंद, मोहम्मद खान छुटो, नवीद जतोई, मसरूर जूनो ऐं ॿियनि जो चवणु हुयो त भटछा में तालीमी इदारनि खे हिक साज़िश तहत तबाह कयो पियो वञे। 2012 खां मंज़ूर थियल सूफ़ी अज़म यूनिवर्सिटी लाइ पंहिंजी इमारत नाहे, जंहिं जा क्लासिस कॉलेज जे कमरनि में आर्ज़ी तौर ते हली रहिया आहिनि। पब्लिक स्कूल जो कम केतिरनि सालनि खां रोलड़े जो शिकार आहे, जॾहिं त कागज़नि में पब्लिक स्कूल जो कम मुकम्मल लिखारियो वियो आहे। भटछा कॉलेज में शागिर्दियाणनि लाइ अलॻि बिल्डिंग नाहे। हाई स्कूल में 1000 खां वधीक शागिर्द आहिनि, मगर पीअण जो साफ़ पाणी ऐं वॉशरूम्स बि मौजूदु नाहिनि। हुन चयो त लतीफ़ जी नगरी सां इंसाफ़ करे शागिर्दनि जा बुनियादी मसला हल कया वञनि ऐं तालीमी इदारनि में सहूलियतूं फ़राहम करे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। नाज़रीन ॾिसंदा रहो खबरचार न्यूज़ ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।